अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी तो असां मीरो खान एग्रीकल्चर ऑफिस में पहुता हूँ। भाऊ हिकिड़ो वेठो आहे, बाक़ी ये कुर्सियुनि ॾिसो था तव्हां सॼी ऑफिस में हलूं पिया। ऑफिस खाली लगी पई आहे। ही ऑफिस भी खाली है। हिन हे बा कंहिंजी ऑफिस जी हिन में केरु वेहंदो आहे? इनमें दीदार मस्तु दीदार मस्तु ही हितां जो इंचार्ज आहे। हाँ ऐं हुन ऑफिस में एरिया में हिन में एफए भी हैं। हाँ एफए हाणे काॾे विया आहिनि? शहर में भी हैं। शहर ॾे विया आहिनि। ऑफिस में नथा वेहनि छा? वेहंदा आहिनि कमकार सां। पोइ हाणे त खाली आहे। कमकार सां नाज़रीन ॾिसी सघो था, जेको भी कमकार जे लाइ अचे ही मीरो खान जी ऑफिस आहे। को भी माण्हू न आहे। कुर्सियूं ॿाहिरि पयूं आहिनि। हिकिड़ो रुगो चौकीदार वेठो आहे। 4-5 बजे ताईं टाइम ऑफिस जो हूंदो आहे। असांजो ज़रूरी कमु हुयो पर खाली मोटिया पिया वञूं। ॾिसी सघो था तव्हां मीरो खान ऑफिस जा लुक जेकी अंदरां मां ॾेखारी। हिकिड़ो वेठो आहे हमरा। आवा तूं केरु आहे? चौकीदार आहे? पटे वालो आहे? छो भला ईअं था कनि? सरकारी इदारनि सां पघारूं वठनि था, टाइम ताईं बि नथा वेहनि। थोरो ॿुधाईंदो? पर तूं ग़रीब छा ॿुधाईंदे, उन्हनि ते रहंदो तो ते नाराज़ थींदा। वरी बि तव्हांखे ॾेखारियूं पिया त ऑफिस खाली लगी पई आहे। चवनि था दीदार मस्तो ई आहे इंचार्ज। ही ऑफिस भी खाली लगी पई आहे। ही कुर्सी ॾिसो था, ही कुर्सियूं भी खाली। हिकिड़ो माण्हू वेठो आहे सॼी ऑफिस में।